मूंखे न पतो आहे सभिनि खे पतो आहे की न, पर हाणे कुझु ॾींहं पहिरियों ई खंडवा शहर जी हिकिड़ी छोकिरीअ जंहिंजो नालो गायत्री हुयो, 1.5 महीने जो उनजे पेट में ॿार बि हुयुसि, उन एसिड पी करे आत्महत्या करे वरिती। मूंखे न पतो आहे छा रीज़न हुयो, छो थियो इहो सभु, पर अॻिते जॾहिं मां न्यूज़ पढ़ी त मां ॾिठो कि कुझु टाइम पहिरियों बि हुननि पंहिंजे पेकनि खे चयो हुई कि मूंखे हिते न रहणो आहे, मूंखे प्रताड़ित था कनि पिया या मूंसां ग़लति व्यवहार था कनि पिया। उन्हनि खां पोइ पंचायत में हिननि जो जॾहिं मामिलो वियो त हिननि खे वरी सम्झाए करे ऐं वरी हिकु कयो, पर तॾहिं बि हिन छोकिरीअ जो चवणु हुयो कि मूंखे हिन खां डिवोर्स खपे, मूंखे हिन सां गॾु न रहणो आहे, मां हिते ख़ुशि कान आहियां। पर पेरेंट्स न ॿुधी। अॼु उहा छोकिरी मरी वई पंहिंजो ॿारु खणी करे। केॾी वॾी ॻाल्हि आई आहे। छो असां छोकिरियुनि जी कोई बि शइ खे कोई सम्झे नथो। समाज, माण्हू, इन्हनि जे करे तव्हां पंहिंजी धीउ खे छो था धिके मारो? छा छोकिरियूं पाण कैपेबल कान्हनि छा? छा हिकिड़ी शादी आहे असांजी ज़िंदगीअ में रहण जो, जीअण जो हिकु माध्यम? अगरि पेका बि सपोर्ट न कंदा त पोइ केरु कंदो? रही ॻाल्हि पंचायत ऐं समाज जी, त जॾहिं पंहिंजी धीउ जी ॻाल्हि ईंदी आहे न, तॾहिं कानून मटिजंदा आहिनि। ॿिए जी धीउ लाइ सिर्फ़ु ज्ञान ईंदो आहे। शुक्र आहे असां हिन जनरेशन जा इहो सोचंदा आहियूं कि पंहिंजी धीउ खे असां दहेज न ॾींदासीं, असां हुनखे क़ाबिल ठाहींदासीं। छोकी मरल धीउ खां सुठो छॾियल धीउ वेठी हुजे, पंहिंजो जीए।